ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन खे नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 5 स्कंद जे 3 अध्याय ऐं 4 अध्याय जे पहिरें भाग में ॾिठो हो त राजा अग्निधर जे जंगल में तप करण वञण बाद उन्हें जो वॾो पुटु नाभ धर्मात्मा संतान जी इच्छा सां रखेश्वरन ऐं मुनेश्वरन खे घुराए यज्ञ करे थो। जंहिं यज्ञ जे सफल थियण ते श्री नारायण भॻवान उन्हनि खे दर्शन ॾेई पुछनि था त को वर घुरो। नाभ चवनि था त मूंखे अव्हां जहिड़ो औलाद संतान पैदा थिए, लेकिन भॻवान चवनि था त हिन सॼी सृष्टि में त मूं जहिड़ो को आहे ई कोन। उन करे मां पाण तुंहिंजे घर अची अवतार वठंदसि। सभई चओ जय श्री कृष्णा। यज्ञ जो फल खाइण सां राजा नाभ जी स्त्री गर्भवती थिए थी ऐं 10 महीननि खां पोइ भॻवान श्री नारायण जी ऋषभदेव जी जे नाले सां हिन पृथ्वीअ ते अवतार धारण कनि था। सभई चओ जय श्री कृष्णा। भॻवान ऋषभदेव जी जे वॾे थियण बाद उन्हनि जा पिता नाभ उन्हनि खे राज गद्दी ॾेई पाण जंगल में तप करण वास्ते हलियो वञनि था। ऐं पोइ भॻवान ऋषभदेव प्रजा जो पालन करण लॻा ऐं सॼी प्रजा खे सुखी रखण लॻा। हिकु दफ़े राजा इंद्र इहो भायो त मां ॾिसां ही आहे केरु असल में। तॾहिं हसद विचां उन्हनि मींहुं वसाइण बंदि करे छॾियो। तॾहिं भारत खंड में भॻवान ऋषभदेव जी इच्छा सां जॾहिं जंहिं वक़्तु उन्हनि जी रहीत बरसाति जी ख़्वाहिश कंदी हुई, तंहिं वक़्तु रहीत जी इच्छा सां भारत खंड में मींहुं वसंदो हो। सभई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 5 स्कंद जे 4 अध्याय जो ॿियो भाग शुरू करे रहिया आहियूं। श्री सुखदेव जी महाराज चवनि था त हे राजा परीक्षित, हिकिड़े दफ़े जी ॻाल्हि आहे त ऋषभदेव जी सॼी रहीत खे यज्ञ में विहारे पंहिंजे पुटनि खे ही ज्ञान उपदेश कयो। ए सपुत्रों, दुनिया में जेके बि जीव जर ऐं चेतन ॾिसो था, से सभई आख़िर नास थी फ़क़ति श्री नारायण जी अविनाशी पुरुष क़ाइमु रहंदो। उन जी शक्ति शरीर में रहण करे सभई जीव घुमनि फिरनि था। सो तव्हां बि उन परमेश्वर जो ध्यानु हृदय में रखी संसारी जीवन जो मोह त्याग करे ज्ञानी जिन ऐं महात्माइन जो संग करियो, जंहिं करे तव्हां जी मुक्ति थिए। ख़राब संगत करण सां आदमी जल्दी ख़राब थींदो आहे। उन करे कॾहिं बि बुरी संगत न कजो। आदमी जेसिताईं संसारी सुख सपने वांगुरु कूरो नथो ॼाणे, तेसिताईं उनखे सुख मिलणु कठिन आहे। दुनिया में नाणो ऐं स्त्री 2 रसियूं माया रूपी एरियूं पखेरियल आहिनि, जिन में सॼी दुनिया बदिजी ख़राब थिए थी। जेको आदमी उन्हनि ॿिन्ही खां परे थो रहे, सो ई फ़क़ति माया जे ॼार खां छुटी सघे थो। पर उन्हनि ॿिन्ही खां बचण ऐं संसारी माया छॾे परमेश्वर में चित लॻाइण बि सहिंजो न आहे। मां उन बाबति हिकिड़ी सलाह तव्हांखे ॿुधायां थो, सा ॿुधो। मुक्तिअ जो मुख्य उपाउ संत ऐं महात्माइन जी संगत आहे। सिवाय सत्संग जे ज्ञान मिलण ऐं संसार खे कूरो ॼाणण परमेश्वर जे चरणनि में प्रीत हुअण ॾाढी कठिन आहे। ऐं परमेश्वर जे चरणनि में प्रीत हुअण ॾाढी मुश्किल आहे। साधुअनि ऐं महात्माइन जी संगत करण करे दर्जे बदर्जे आदमी जो मन आज़ाद थी परमेश्वर जी तरफ़ लॻे थो। दुनिया में नरक ऐं मोक्ष जा 2 दरवाज़ा आहिनि। संतनि ऐं महात्माइन जी संगत ऐं शेवा करण मोक्ष जो दरवाज़ो आहे। पराई स्त्रीअ सां भोग करण, चोर,
ठग, विषयी, जुआरी ऐं शराब पीअंदड़ जी संगत करण नरक जो दरवाज़ो आहे। सभई चओ जय श्री कृष्णा। अध्याय 6 ऋषभदेव जीअ जो पंहिंजे पुटनि खे उपदेश करणु। ऋषभदेव जी चवनि था त हे पुत्रों, हिन संसार में भवसागर पार करण जे लाइ जिन संतनि ऐं महात्माइन जी संगत ऐं शेवा करण सां मोक्ष जो दरवाज़ो वरितो आहे, तिन जा लक्षण ॿुधो त मन उन्हनि जो सदाईं हिकु जहिड़ो रही कंहिंजी गारियन ॾियण सां उनखे क्रोध नथो थिए। अंदर या ॿाहिरि उनजो मन हमेशा बराबरि रहे थो ऐं हृदय में कपट नथो रहे। हरि भक्तनि सां ॾाढी प्रीत थो रखे। राति ॾींहुं हरी कथा ऐं परमेश्वर जी ॻाल्हियुनि करण ऐं ॿुधण में खेसि डउ नथो थिएसि। पंहिंजे घर ऐं कुटुंब में महिमाननि वांगुरु रही फ़क़ति पंहिंजे पेट पालण ऐं मतिलबु कढण वास्ते लाॻापो रखंदो आहे। फ़ाइदे ऐं नुक़सान थियण में कुझु फ़िक्र या ख़ुशी नथो करे। अतीत जो पहिरियों लक्षण इहो आहे त जीअं को कंगाल परदेसी आदमी दारे शहर या ॻोठ में हिकिड़े ॾींहुं कंहिंजे घर भोॼन खाई उतां हलियो वञे त भोॼन ॾींदड़ सां कुझु बि खेसि मोह पैदा नथो थिएसि। ॿियो लक्षण अतीत जो ही आहे त जीअं को बि पखी हिकिड़ी जाइ में आखेरो ठाहे दाणू पाणी खाई उते रहे थो, पर उन घर जे किरण ठहण या सरी वञण में कुझु बि मोह नथो रखे। टियों लक्षण अतीत जो इहो आहे त जीअं नारंगी में खिल मथां हिकिड़ी ऐं अंदरां फारूं घणियूं ऐं अलॻि अलॻि हूंदियूं आहिनि, तीअं ज्ञानवान गृहस्थी बि ॿाहिरां स्त्री ऐं औलाद जो मोह रखी अंदरि उन जो दुनिया खां दार थी परमेश्वर में लॻल ॼाणणु घुरिजे। अहिड़े आज़ाद गृहस्थीअ खे बि जो कंहिं जीव खे दुख नथो ॾिए साधू ऐं महात्मा सम्झणु घुरिजे। सो तव्हां ब्राह्मणनि खे उत्तम सम्झी ऐं प्रजा खे दया सां पालजो। उन क़िस्म जे ज्ञान रखण वारो जमदूतनि जे फंदे में फासी ॿधिजी नथो सघे। ऋषभदेव जी इहो ज्ञान पंहिंजे पुटनि खे ॿुधाए केतिरनि ॾींहंनि खां पोइ वीचार कयो त अंत समय में ही राज ऐं कुटुंब मूं सां न हलंदो, सभु मूं खे छॾे ॾींदा, तंहिं करे अॻु में ई खेनि छॾणु घुरिजे। इहो वीचार करे भरत नाले पंहिंजे वॾे पुट खे राज गद्दीअ ते विहारे पाण अलॻि थी जर भरत जो रूप ठाहे पहाड़ ते वञी परमेश्वर जो तप ऐं भॼन करणु लॻो। श्री ऋषभदेव जी ध्यान में एतिरा त मगन थी वेठा जो उन्हनि खे पंहिंजे स्नान ऐं मल मूत्र वग़ैरह जो कुझु बि ख़्यालु न हूंदो हो। भोॼन ऐं वस्त्र जो उपाउ बि न कंदो हो। कॾहिं को खाराईंदो हो त खाईंदो हो, न त बेफ़िक्र वेठो रहंदो हो। पंहिंजे कपिड़नि जी बि ख़बर न रखंदो हो। सो अहिड़ी तरह ऋषभदेव जी पंहिंजे ध्यान में मगन थी विया। तंहिं ते बि उन जो रूप ॾिसी देव कन्याऊं उन ते मोहित थी वेंदियूं हुयूं। 40 कुंवनि ताईं संदसि मल ऐं मूत्र जी सुगंध पहुचंदी हुई। उन वक़्तु 8 मुख्य सिद्धियनि यानी के करामतनि अची पंहिंजा गुण ज़ाहिर कया, लेकिन ऋषभदेव जी उन्हनि ॾांहुं अखि बि खणी न निहारियो। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 5 स्कंद जो 5 अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।